The RC channel Devlali Nasik in association with Puj Sindhi Panchayat, Shankar Education Society Devlali Nasik and Binita Nagpal Foundation Trust पेश था कन श्रीमद् भगवद गीता आधुनिक व्याख्यान ते आधारित मोटिवेशनल लाइव प्रोग्राम सिंधीअ में रोज सुबह जो 6:30 बजे 28 फरवरी 2021 खां मोटिवेशनल स्पीकर आहिनि माया वसंदानी। उथो ऐं जागो, पंहिंजे ॾींहं जी शुभ शुरूआत कयो, पंहिंजे जीवन खे जीअण जो नओं अंदाज़ ॾियो। श्रीमद् भगवद गीता आधुनिक व्याख्यान जेको कलमबंद कयल आहे एमिनेंट राइटर बिनीता नागपाल जे कलम मां। लाइव स्ट्रीम शो श्रीमद् भगवद गीता आधुनिक व्याख्यान रोज सुबह जो 6:30 बजे 28 फरवरी 2021 खां